ज़िले जैकबाबाद में डीसी मोहम्मद यूसुफ शेख पारां स्प्रिंग स्पोर्ट्स वीक सेलिब्रेट कयो वञे थो ऐं ही इवेंट पूरे ज़िले में सेलिब्रेट कयो वञे थो। हिन इवेंट में क्रिकेट, हॉकी, बैडमिंटन, बॉडी बिल्डिंग, कराटे ऐं ॿिया स्पोर्ट्स भी शामिल आहिनि। ही इवेंट 13 फरवरी खां 18 फरवरी ताईं हलंदो। अॼु मां मौजूदु आहियां हिन वक़्तु मां मौजूदु आहियां जिम्नेज़ियम हॉल जैकबाबाद में, जिते बॉडी बिल्डिंग जो कॉम्पिटिशन जेको आहे ऑर्गेनाइज़ कयो वियो आहे उस्ताद अब्दुल वहाब शेख जी अॻवानी में। वधीक हिते मौजूदु महिमान ऐं जेके शुरका आहिनि ऐं डीसी साहब सां ॻाल्हाईंदासीं त हिन इवेंट जे बारे में उन्हनि जो छा चवणु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हांजी वॾी महिरबानी जो हिननि इवेंट्स खे तव्हां प्रोजेक्शन ॾिनी आहे ऐं मां सम्झां थो त सभु मीडिया वारा दोस्त हिन जेको 13 फरवरी खां वठी 18 फरवरी ताईं असांजो स्प्रिंग स्पोर्ट्स एंड एक्स्ट्रा करिकुलम एक्टिविटीज़ फेस्टिवल जेको थियो आहे इन में सभिनि गॾिजी साथ ॾिनो आहे। इन्हनि सभिनी जैकबाबाद जा जेके बि दोस्त हुजनि, चाहे उहे मीडिया सां वाबस्तगी हुजे, चाहे उन्हनि जी ॿियनि डिपार्टमेंट सां हुजे या आम शहरी हुजनि, उन्हनि सभिनि इन जी ॾाढी हिमत अफ़ज़ाई कई आहे ऐं उन्हनि जी कोशिशि रही आहे त असीं सभु इन इवेंट खे सक्सेसफुल कयूं ताकी असांजो जेको नौजवान आहे, ख़ुसूसी तौर ते जेको टैलेंटेड नौजवान आहे, जेको ॿियनि फालतू जेको आहे हरकतुनि में इवन मोबाइल फ़ोन में जुड़ियल हींअर रहे थो, उन्हनि खे कढी करे मैदाननि ते खणी अचूं त जीअं असांजूं हॉस्पिटल्स बि वीरान रहनि ऐं हीअ असांजो हर क़दम कंहिं बि नशे वग़ैरह जे अहिड़ियुनि आदतुनि जे ख़िलाफ़ु हुजे। इन्हनि जे लाइ असां हमेशह कोशिशूं जारी रखंदासीं। असांजो हर तबिको, हींअर बि असां सां डॉक्टर साहिबान, हींअर बि असां सां मीडिया वारा, हींअर बि असां सां आम शहरी गॾु बीठा आहिनि। उनजो सिर्फ़ु इहो सबूत आहे, इन ॻाल्हि जी इहा निशानदेही आहे त हर शहरी, हर माण्हू इहो चाहे थो त असीं कंहिं बि नशे वग़ैरह जी आदत खां पंहिंजे नौजवाननि खे परे रखूं ऐं अहिड़े क़िस्म जूं हेल्दी एक्टिविटीज़ जारी रखूं। हाँ, बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। हिन भेरे इंशाअल्लाह ताला हीअ जेको असांजो नओं फाइनेंशियल ईयर शुरू थींदो, इन में कंहिं न कंहिं क़िस्म जी का रिनोवेशन जी असां स्कीम खणंदासीं ताकी हिते जेको हींअर बॉडी बिल्डिंग वारो पोर्शन ठहियलु आहे इन्हनि खे थोरो रिनोवेट बि कराए ॾियूं ऐं अपग्रेड कराए ॾियूं ताकी हू पंहिंजूं जेके बि एक्टिविटीज़ आहिनि उहे सुठे नमूने सां जारी रखी सघनि। सभ खां पहिरीं तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां पाण ॾिसो था, अल्लाह तव्हांखे हयाती ॾे। 5 सालनि खां पोइ रखियो आहे डीसी साहब। हे प्रोग्राम पहिरों बि कंहिं डीसी ओ करायो हुयो। हाणे साईं खे चवां जेको हे प्रोग्राम थियो आहे, तव्हां रश ॾिसो था, जंहिंमें जाॾे काॾे नशो हले थो। हे जेके 2-2.5-3 कलाक आवाम बीठी आहे, इहे नशे पते खां बचियलु आहे ऐं 2-2.5 कलाक त गुनाहनि खां बि बचियलु आहे। बहितर अमल आहे साईं जो, इहो तमामु बहितरीनु अमल आहे। इहो साईं असां सां वाइदो कयो हो त तव्हांखे शेल्टर ठाहे ॾींदासीं। इहो वरी बि साईं खे माना त तव्हां बि रिमाइंडर करायो, असां बि। अलाह वॾो आहे। ऐं बिल्कुलु असां शुक्रगुज़ार आहियूं डीसी साहब जा ऐं जैकबाबाद इंतिज़ामिया जा जेके अहिड़ा इवेंट कराइनि था। असांजे बिल्कुलु हिन सां शऊर पैदा थींदो, हिकिड़ो स्पोर्ट वधे थो। हालात तव्हां ॾिसी रहिया आहियो जैकबाबाद जा केॾा मतिलबु ख़राबु थींदा वञनि था। न इंसान हर बंदो को न को जेको बि नौजवान अॼुकल्ह जा ॾिसो था नशे में मुब्तला वग़ैरह खोड़ आहिनि। अहिड़ा इवेंट थींदा रहंदा इंशाअल्लाह। जेको आहे न असांजी जेको स्पोर्ट जेतिरी वधंदी रहंदी ओतिरा असांजा जेका नौजवान इंशाअल्लाह इन नशनि मां ऐं ग़लति कमनि मां इंशाअल्लाह परहेज़ कंदा रहंदा। महिरबानी, थैंक यू। जी नाज़रीन, डीसी साहब जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। डीसी साहब जो ही चवणु आहे त ही पूरे ज़िले में जेको आहे स्प्रिंग स्पोर्ट्स वीक जेको आहे सेलिब्रेट कयो वञे थो। हिन इवेंट जो असुलु जेको मक़सदु आहे उहो इहो आहे त नौजवान नस्ल जेका नशे जी तरफ़ जेको आहे तेज़ी सां वञी रही आहे, उनखे वापसि हेल्दी एक्टिविटीज़ जी तरफ़ आणणो आहे ऐं हॉस्पिटल्स जेके आहिनि उहे ख़ाली थी वञनि ऐं माण्हू हेल्दी एक्टिविटीज़ जी तरफ़ अचनि। नौजवान नस्ल जेको आहे उहो सुठी एक्टिविटीज़ में इन्वॉल्व थींदी त उहे पंहिंजे मुल्क ऐं जे मुस्तक़बिल लाइ कुझु करे सघंदियूं। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरी, न्यूज़ चैक।